नाज़रीन, मुबारकपुर ऐं भरपासे में कणक जो फसल पची तैयार थी वियो, पर सरकारी सतह ते ख़रीदारी मर्कज़ न खुलण करे आबादगार ऐं हारी सख्त मायूसी जे वर चढ़ियल आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था एहसान मस्तोई जी ही रिपोर्ट। मुबारकपुर ऐं भरपासे में कणक जो फसल तैयार थी मार्केट में तो पहुंचण शुरू थी वियो आहे, पर बदकिस्मती सां हर साल जियां हिन साल भी सरकारी सतह ते के ख़रीदारी सेंटर न खुली सघिया आहिनि, न वरी आबादगारनि खे को बारदानो मिली सघियो आहे, जंहिं करे आबादगार इंतहाई सख़्त परेशान थींदे सस्ते अघ ते कणक वापारनि खे विकिरो करण ते मजबूर आहिनि। एक पासे आबादगारनि जी महांगाई चेल चिबी कई आहे त ॿिए पासे मुनाफ़िखोर वापारी संदन खां सस्ते अघ ते कणक ख़रीदारी करे संदन खे कर्ज़नि में ॿोड़े रहिया आहिनि। उन हवाले सां आबादगारनि जो चवणु हो हुकूमत जंहिंमें मुबारकपुर में कोई भी फुड वारो न आहे मुक़रर थियो, इन टाइम ताईं 1720 रुपयनि ताईं हले थो, जंहिंमें सिंध हुकूमत खे अपील आहे त महिरबानी करे मुबारकपुर में फुड खोलियो वञे, जंहिंमें असांखे ऐं तकलीफ़ न थिए ऐं असांजा मज़ूर आहियूं, हारी आहियूं, जंहिंमें कोई भी बचत नथो थिए। हाणे 1720 में हारी ग़रीब आहिनि, जंहिंमें 25,000 26,000 फी एकड़ ते ख़र्च आहे, 4,4500 रुपया DAP आहे, अछो भाण आहे, ट्यूबवेलनि जा पाणियूं आहिनि, कोई भी बचत नथो थिए। महिरबानी करे सिंध हुकूमत खे अपील आहे त मुबारकपुर में फुड खोलियो वञे, जंहिंमें 2,000 रुपये में असां खां खणनि ख़रीदार, जंहिंमें ख़र्च असांजा लहनि ऐं असांजा ख़र्च भी नथा लहनि, जंहिंमें वॾा हर शइ महांग थी वई आहे। महिरबानी करे इहा असांजी अपील क़बूल कंदा। अघु मुक़रर करे हाणे 1700 खणनि था, इहो हुकूमत जो नाजाइज़ी आहे। असांखे जेको अघु आहे, मुनासिब अघु आहे, उहो ॾिनो वञे, पंहिंजो हक़। हिन सरकार मुक़रर कयो 2,000 असांखे अघु नथो मिले, कणिक 2,000 में नथा खणनि, असां नुक़सान में आहियूं। जो अर्ज़ु आहे त 2,000 रुपयो कणक जो रेट सरकारी मुक़रर कयो, हाणे असांखे 1700 मुक़रर, 1700 में भी नथा वठनि। जीअं त मुबारकपुर जे आबादगारनि जो मां ॻाल्हियूं ॿुधियूं, हुननि जो चवणु हो त मुबारकपुर ऐं भरपासे में सरकारी सतह ते ख़रीदारी सेंटर न खुलण करे हू सस्ते अघ ते कणक विकिरो करण ते मजबूर आहिनि, जंहिं करे संदन जा ख़र्च भी नथा लहनि, न ई संदन खे बारदानो मिलियो आहे, जंहिं करे हू इंतहाई परेशान आहिनि, छो त फसल ते ख़र्च तमामु घणो थो अचे। सस्ते अघ ते कणक विकिरो थियण सबबि संदन ख़र्च भी न लही सघिया आहिनि। हुननि सिंध सरकार खां मुतालबो कयो त मुबारकपुर ऐं भरपासे में सरकारी सतह ते ख़रीदारी सेंटर खोले मुनासिब अघ में कणक ख़रीद करे संदन खे रिलीफ ॾिनो वञे। कैमरामैन ज़फरुल्लाह मस्तोई सां गॾु एहसान मस्तोई, मेहरान TV।